अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फ़िरोज़ खां मंसूर मलक जी। डिस्ट्रिक्ट बार नौशहर फ़िरोज़ जे सदर अब्दुल रहीम अब्बासी मुरीद अली मशहूरी पब्लिक पार्क ज़िले काउंसिल नौशहर फ़िरोज़ पार्क में टेबल फार्म, बोतल फार्म, चंपा, सदाबहार मोतियो जूं चक्कियूं लॻायूं। उन मौक़े ते पब्लिक पार्क इंचार्ज नवीद अहमद तगड़, इंचार्ज पीर अशरफ अली मज़दूर यूनियन टाउन कमेटी जा अगवान राजा किशन, मौला बख्श, मोहम्मद सलीम लुंड, इमरान राजपर, इमरान अली मेमून मौजूद हुआ। उन मौक़े ते अब्दुल रहीम अब्बासी पब्लिक पार्क जे कमकार जी पिण साराह कई ऐं चयो त हिन पूरे ज़िले न बल्कि डिवीज़न अंदरि अहिड़ो पार्क मौजूद न आहे ऐं इन पार्क जे स्टाफ खे जस ॾियूं था जेस ॾींहं राति महिनत करे पार्क खे संभालियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इश्यूज़ न्यूज़ टीवी।